अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं, तव्हांजी सुञाणप? नूर फातिमा। मां नवी डेमन पठाण जी धीउ आहियां। असां ॻोठ छॾड़ा में रहंदा आहियूं। तव्हां कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो? असां क्लास 3 में पढ़ंदा आहियूं। तव्हांखे केरु पढ़ाईंदो आहे? असांखे सर बसीर छॾड़ो पढ़ाईंदो आहे। तव्हांजे पसंदि जो मज़मून कहिड़ो आहे? सिंधी। सिंधी। भला को तव्हांखे शाह लतीफ़ जो को बैत ईंदो आहे? अखर पर अलफ़ जो ॿिया वर के सभु विसार अंदर तूं 4 पना पढ़ंदे केतिरा। वाह नूर फातिमा वाह। भला स्कूल में तव्हांखे मज़ो ईंदो आहे पढ़ाईअ में? हा, असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे पढ़ाईअ में। असां चवंदा आहिनि होशियार थियूं। भला तव्हांखे घणो जेको आहे सो कहिड़ो टीचर प्यार सां पढ़ाईंदो आहे, सुठो पढ़ाईंदो आहे? असांखे सभु टीचर प्यार ऐं मोहबत सां पढ़ाईंदा आहिनि। तव्हां घर में पढ़ंदा आहियो? असां पढ़ंदा आहियूं अम्मीअ वटि ट्यूशन। घणा कलाक घर में मुतालियो कंदा आहियो? असां सिपारो पढ़ी अचे माना 3:30 सिपार ते वेंदा आहियूं। उन खां मोटी अचे थोरो घुमी फिरी पोइ ट्यूशन ते न वरी पोइ खीर वठी पोइ राति जो ट्यूशन पढ़ंदा आहियूं। पर अॼु छुटी हुई। भला इहो ॿुधायो त तव्हांखे खाधे में कहिड़ी शइ पसंदि आहे? असांखे खाधे में शइ सभु पसंदि आहे। ख़ासि हिकिड़ी का पसंदि तव्हां ॿुधायो। कहिड़ी भाॼी घणी तव्हांखे सुठी लॻंदी आहे, पसंदि हूंदी? ॾाढा। भला तव्हांखे मेवे में फ्रूट में कहिड़ियूं शयूं पसंदि आहिनि? पोमीग्रेनेट। ऐं भला ड्राई फ्रूट कहिड़ो वणंदो आहे? पिस्ता। भला तव्हांखे रंग जेको आहे न कहिड़ो पसंदि हूंदो आहे? असांखे रंग पिंक पसंदि हूंदो आहे। ऐं ख़ुशबू तव्हांखे कहिड़ी वणंदी आहे? रेड रोज़ वारी। भला तव्हां सैर सफ़र घुमण किथे वेंदा आहियो? असां पहिरियां वेंदा हुआसीं, हाणे न वेंदा आहियूं। पोइ घुमण में तव्हांखे मज़ो ईंदो आहे? एॾो न। शौक़ु न आहे? न। भला तव्हां टेलीविज़न या मोबाइल जो इस्तेमालु कंदा आहियो? ॾिसंदा आहियो टेलीविज़न या मोबाइल जो इस्तेमालु कंदा आहियो? पहिरियां हुई मूंखे टेलीविज़न, पर हाणे अम्मी रखी छॾी आहे, ते ईद ते ॾींदीमांव। पोइ हाणे तव्हां छा ॾिसंदा आहियो? हाणे कॾहिं कॾहिं बाबा जो मोबाइल ॾिसंदा आहियूं। मोबाइल में तव्हां कहिड़ियूं रांदियूं ॾिसंदा आहियो, ड्रामा ॾिसंदा आहियो, गाना ॾिसंदा आहियो, मज़ाया का वीडियो ॾिसंदा आहियो? कहिड़े क़िस्म जूं तव्हां वीडियो ॾिसंदा आहियो? वीडियोस जी जेकी मोबाइल में हूंदा आहिनि इहे ॾिसंदा आहियूं। कहिड़े क़िस्म जूं? ऐं अलाह वारा वीडियोस। ऐं रांदियुनि वारा या कहाणियुनि वारा जेके वीडियोस हूंदा आहिनि, कार्टूननि वारा? कार्टून्स ॾिसंदा आहियूं। अच्छा। ऐं हिकु नात बि हूंदी आहे उहा बि ॾिसंदा आहियूं। शाबाश। भला इहो ॿुधायो त तव्हां पढ़ाई जो कंदा आहियो त वॾा थी छा थींदव? एडवोकेट। एडवोकेट थियण जे लाइ तव्हां पंहिंजो पढ़ण जो, रांदि करण जो, होमवर्क करण जो, सुम्हण जो, उथण जो टाइम ठाहींदासीं। टाइम ठाहियो आहे तव्हां? हा, एॾो बि न पर। हाणे अॻिते ठाहींदव? जी हा। भला मज़ो आहे ज़िंदगीअ में? हा आहे। कहिड़ी शइ तव्हांखे सुठियूं लॻंदियूं आहिनि, उहे ॻाल्हियूं ॿुधायो असांखे। कंहिंजूं घर में कहिड़ियूं ख़राबु शयूं लॻंदियूं आहिनि, कहिड़ियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि? घर में असांखे सभु शयूं सुठियूं लॻंदियूं आहिनि। ऐं मां मासियुनि ॾे बि वेंदा हिते बि सुठियूं माना जाड़े वञो इज़त मिलंदी आहे घणी माना। तव्हांखे घणो घर में प्यार मिलंदो आहे या दड़का मिलंदा आहिनि? सच ॿुधाइजो। दड़का बि मिलंदा आहिनि, प्यार बि मिलंदो आहे। पोइ तव्हां दड़का जो मिलंदा आहिनि, छा महसूसु कंदा आहियो? अंदर में रोअण, ॿाहिरि ख़ुशि। ऐं तव्हांखे जॾहिं प्यार मिलंदो आहे त? अंदर में ख़ुशि, ॿाहिरि बि ख़ुशि। शाबाश। ॿी का अहिड़ी ॻाल्हि जेका तव्हां चाहियो त मूंखे जेकॾहिं कुझु हुजे, कहिड़ी ज़रूरत तव्हांखे गवर्नमेंट ॾे, सरकार ॾे या पीउ माउ ॾे, कहिड़ी शइ जी खोट आहे तव्हांखे? असांखे का बि खोट न। ख़र्ची घणी मिलंदी आहे? 20, कॾहिं 40, कॾहिं 50 कपाए वेंदा आहियूं। भला मेड़ींदा न आहियो?
हा मेणींदा आहियूं मूंखे पंहिंजे मामे चवे त भांडार वठी न उहो बनियोसीं। घणा मेड़िया अथव? 3500। पोइ हुन में तव्हां छा वठंदव? उन मां असां टॉप्स वाला नवां ठाराईंदासीं। भले ॿिया के किताब तव्हां पढ़ंदा आहियो? हिकिड़ा स्कूल जा किताब हूंदा आहिनि, ॿिया वरी ॿिया किताब हूंदा आहिनि गैर निसाबी, जंहिंमें बैत बि हूंदा आहिनि, नज़्म, गीत, गज़ल, कहाणियूं, न किसा। अञा चवनि टीचर पई चए त तव्हां हाणे एनुअल खां पोइ होक वठण ॾींहुं चवंदासीं। अञा त असां हाली न पढ़नि। तव्हां पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे सहेलियुनि खे तव्हां पंहिंजे कहिड़ो पैगाम ॾींदव त उहे कहिड़ी ॻाल्हि खे अमल कनि? तव्हां पंहिंजे सहेलियुनि खे, नंढड़नि ॿारनि खे को पैगाम ॾियणु चाहींदव? जी हा। कहिड़ो? असां पंहिंजे ॿाहिरनि नंढड़नि खे चवंदासीं पाड़े ओड़नि सां सुठो हलो ऐं मामनि ऐं वॾनि जो अदब कयो, ऐं पंहिंजी सहेलियुनि खे चवंदासीं जेको टीचर ॾिनो असांखे उहो पको करायो। महिरबानी।